सिंध में 20 मई साल 2025 मोरो में थींदड़ बरबरियत ताईं ॿ नौजवान ज़ाहिद लिगारी ऐं इरफान लिगारीअ जी शहादत जेके सिंधु दरिया ते धाड़े ऐं सिंध जूं ज़मीनूं फॿाइण तोड़े सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ हिकु एहतिजाज थियण ते सिंध खे रत जो रेज ॾेई ॾाढ ऐं जबर खे ललकारे वई आहे। ज़ाहिद लिगारी जे मारिजी वञण बैदि 23 मई ते मोरो जे भिटाईअ जे पारखू तौरु मशहूरु बणियल नंढड़ी कोमल लिगारीअ जो अबाणो ॻोठु उन्हीअ जो पोरियत ऐं हारी इरफान लिगारी ज़ख़्मनि जा ताब न सहंदे हमेशह लाइ धरतीअ तां क़ुर्बान बणिजी वियो। इरफान लिगारी जो सिविल अस्पताल हैदराबाद में ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। संदसि लाश वसूल करण लाइ वॾे अंग में वारिस सियासी समाजी क़ौमपरस्त अॻवान पहुता, पर संदसि लाश वक़्त जे बेरहम हुक्मराननि जो पीछो कंदो रहियो ऐं ॾाढ जबर जी तलवार इरफान लिगारीअ जो लाश पुलिस जे पहिरे में लिकाए खंयो वियो, जेको बिना वारसनि जी मर्ज़ीअ सां पुलिस जे पहिरे में ज़बरदस्ती लावारस ॼाणाए ज़ोरीअ दफ़न करे सिंध जी तहज़ीब ते ॼण त राताओ हयो वियो आहे। इरफान लिगारीअ जे ॻोठ खे कड़ो चढ़ियल आहे, जिते पुलिस जा अटाला एतिरा बीहारिया विया आहिनि जो ॼण त ही ॻोठु पूरो को कचे जे धाड़ेल जो ठिकाणो हुजे। एॾी बेहसी सरकार पंहिंजी ज़ाहिर करे विधी आहे, उन्हीअ ते सिंध में हिकु कावड़ जी वॾी लहर छायल आहे। इरफान लिगारीअ जे मड़ खे जहिड़ी रीति जमहूरी दौर में दफ़नायो वियो आहे, उन्हीअ सां हाणे वकील तोड़े ॿियनि जमायतुनि खे बि जाॻाए विधो आहे। पूरी सिंध में हिकु तरफ़ SUP तोड़े ॿियनि क़ौमपरस्त पार्टियुनि पारां इरफान लिगारीअ जी गाइबाना जनाज़े नमाज़ पढ़ियूं पयूं वञनि। माण्हू खम भेण शऊर खम भेण उस्ताद खम भेण ही लाश खम भेण। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। सिंध में सिंधु दरिया जे पाणीअ ते धाड़े ऐं सिंध जूं ज़मीनूं फॿाइण तोड़े सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ तख़्त लाहौर में वकीलनि जे कन्वेंशन में सिंध जे वकीलनि अहिड़ो मज़बूतीअ सां केस रखियो आहे जो हाणे पूरे मुल्क जा वकील सिंध सां थींदड़ वेसा घातियुनि ते सरापा एहतिजाज बणिजी हू सिंध जे माण्हुनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ते आवाज़ में आवाज़ मिलाइण लाइ तयारु आहिनि। हिन कन्वेंशन में आमिर नवाज़ वड़ाइच KB लिगारी इसरार चांग पंहिंजो वज़नदार मौक़ुफ़ रखी सिंध जे माण्हुनि जे कारे कोर्ट जे प्लेटफॉर्म ते कामयाबी माणी आहे। वकीलनि जा कयल ख़िताब वकील इरफान लिगारी जे ॻोठ बि ताज़ियत लाइ वञी ॾुख वंडियो आहे। अभी हमारा कॉर्पोरेट फार्मिंग का इशू चल रहा है, लेकिन इस दौरान मोरो में एक इंसिडेंट हुआ। मोरो में जो इंसिडेंट हुआ उसमें बेगुनाह लोगों पे जो पीसफुल प्रोटेस्टर्स थे उन पे फायरिंग की गई और उस फायरिंग के नतीजे में 2 लोग शहीद हुए। एक ज़ाहिद लगारी और एक इरफान लगारी। ज़ाहिद लगारी की तदफीन हो गई और इरफान लगारी की जो डेड बॉडी है वो पुलिस लेके बात गई। हम उस मुल्क में रह रहे हैं जहां के लीडरान एक लाश से डरते हैं। आप तो फिर जिंदा लोग हो, अपने अंदर हिम्मत पैदा करो। और मैं रियासत से और गवर्नमेंट से क्लियर बात कह रहा हूं, इरफान शहीद की डेड बॉडी इसको दे दो, उसकी फैमिली को। उसके बाद अगर हम लाएअमल देंगे फिर आपकी चीखें निकलेंगी कि हर काम में वकील इंटरफेयर करते हैं। हम इंटरेस्टेड नहीं हैं, लेकिन हम सिंध की मासूम आवाम को लावारिस भी नहीं छोड़ने देंगे। हाँ, हम इस चीज की मजम्मत करते हैं अगर किसी ने गाड़ी चलाई है, किसी ने कोई घर चलाया है, ऐसा नहीं होना चाहिए। लेकिन वो सब तब हुआ जब आपने उन लोगों पे फायरिंग की। अगर आप फायरिंग नहीं करते
उन बेगुनाह लोगों को प्रोवोक नहीं करते तो ये सब नहीं होता। सेकंड थिंग, ये जो लोग हैं इनका किसी कलदम तंजीम से ताल्लुक नहीं है। हम तमाम दोस्तों को ये क्लियर कहेंगे कि सिंध के लोग पाकिस्तान के खिलाफ नहीं है, वो पॉलिसीज के खिलाफ है, वो अपने वसाइल की विक्टिमाइजेशन के खिलाफ है। और कोई भी शख्स जो किसी भी मकातिबे फितर से 26वीं आईनी तरमीम को यूज करके 26वीं आईनी तरमीम के जरिए आपने फौजी अदालतें बनाई, झूठी कोर्टें बनाई। कहाँ की कोर्ट है? सॉरी हामिद खान साहब, कोर्टें हैं कहाँ? 2 दिन से हम लाश ढूंढ रहे। किस कोर्ट के पास मैं जाऊं जो मेरे शहीद की लाश मुझे दिलाए? मुझे बताओ, पाकिस्तान की कोई अदालत, उसका जज जिसके पास मैं जाऊं और मेरे भाई का मैं इंसाफ ले सकूं। मोरो जो ॻोठ बिजराणी लिगारीअ में इरफान लिगारी जे लाश खे वारसनि बजाए इंसानियत ऐं कानून जी लताड़ करे जमूरियत जो राग आलापींदड़ पुलिस जे पहिरे में ज़ोरीअ दफ़न कयो। उन ते हाणे सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी सिंध वासियुनि खे वॾी तइदाद में 28 मई अरबा ते मोरो में गॾु थी शहीद इरफान जो लाश कढी वारसनि हवाले करे शानाइते अंदाज़ में मिटीअ मां हवाले करण जो ऐलान कयो आहे, जंहिं बैदि वॾी हलचल मची वई आहे। असांजे हूंदे असांजे सिंध जे हिकिड़े मोहबत कंदड़ हिकिड़े मासूम इंसान शहीद इरफान लगारी जे लाश खे खणी यगमाल करे 3 ॾींहं उन जे गर्मी उस में लाश खे साड़े ऐं पोइ पंहिंजी मर्ज़ी सां दफ़नायो वियो आहे। जेकॾहिं असीं ज़िंदा क़ौम आहियूं, ज़िंदा इंसान आहियूं, त असांखे पंहिंजे शहीद साथियुनि जे लाश जी ताज़ीम जे लाइ असांखे निकिरणो पवंदो, आवाज़ बुलंद करणो पवंदो। मां ऐलान करणु चाहियां थो त अरबा जे ॾींहुं सिंध जा आशिको घटि में घटि 40 खां 50,000 माण्हू शहीद इरफान लगारी जे कबर ते गॾु थियो त पाण गॾु थियूं, पाण इहा कबर खोटियूं ऐं इहो शहीद जो ज़ोरी दफ़नायल लाश इन कबर मां कढी उन्हनि जे वारसनि जे कब्रिस्तान में खणी वञूं, उन्हनि जी माउनि भेनरुनि खे आथ जो सबब बणिजूं। मोरो में थींदड़ एहतजाज दौरान मारिजी वियल ज़ाहिद लिगारी इरफान लिगारीअ जो खून जो त को केस दाख़िल नाहे कयो वियो, न वरी इन वाक़िए ते सिंध जे माण्हुनि जे कयल अदालती जांच वारे मुतालबे ते को सरकार अमल कयो आहे। 20 मई 2025 जो मोरो में शाम जो लथल सिज सिंध जी तारीख़ में हिकु अहिड़ो सुवाल छॾे वियो आहे जो उन जो जवाबु जमूरियत जा अलमबरदार कीअं ॾींदा, इहो तारीख़ पाण वर्जाउ कंदी। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल मोरो।